ग्रेड स्टेशन जोई तालके ते सालन खां थापियल नाले वारनि करप्ट सेपको अमलदारनि पारां काछे में पैदा कयल हथरादू बिजली बोरान वारो ॾमर न टरी सघियो। बिजली लाइननि खे अमलदारनि कमाई जो ज़रियो बणाए छॾियो। हज़ारिन गैर कानूनी कनेक्शननि तां लखें रुपया रिश्वत वसूल। अमलदार मुख़्तसिर अरसे में कखपतीअ मां लखपती बणिजी विया। काछे में घरनि ऐं मीटर सारिफ़ीन जी बिजली ॾोकड़नि एवज़ सेपको अमलदार गैर कानूनी आबादियुनि लाइ लॻल मोटर मालिक आबादगारनि खे ॾियण लॻा। फॉल्ट ऐं ख़राबियुनि जो सबबु ॾेई ॾींहंनि जा ॾींहं ॻोठनि ऐं घरनि जी बिजली बंदि करे छॾी। वोल्टेज डाउन ऐं झटकनि सबबु लखें रुपयनि जो इलेक्ट्रिक सामान सड़ण मामूल बणिजी वियो। सेपको एसडीओ तालके जोई डरकबाला लाइनमैन मजीद दस्ती ऐं संदनि सवें ॻोठनि ॾांहुं वेंदड़ लाइननि ते मुक़रर लोकल छाड़तनि एवज़ सेपको अमलदारनि घरेलू बिजली सारिफ़ीन खे अज़ाबनि में मुब्तला करे छॾियो। लाइननि में हथरादू फॉल्ट ॾेई बिजली बंदि करे छॾी। बिजली बंदि रहण खां पोइ बि मावार लखें रुपयनि जा गुज़िरियल 10 सालनि खां बग़ैर रीडिंग जे बिल कढी मीटर सारिफ़ीन खे कर्ज़दार बणाए छॾियो। ॿिए तरफ़ रिश्वत एवज़ पूरे इलाइक़े अंदरि 4000 खां वधीक गैर कानूनी 15 खां 20 हारिस पावर जा ट्रांसफार्मर ट्यूबवेल मालिकनि खे सेपको अमलदारनि रिश्वत एवज़ ॾेई छॾिया। ज़रियनि मुताबिक़ 40 खां 50,000 रुपया मावार मिलंदड़ रिश्वत एसडीओ जोई लाइनमैन मजीद दस्ती ऐं संदनि लोकल छाड़तनि एवज़ इंजीनियर एक्सेन दादू ऐं ॿियनि ज़िले ऑफिसरनि जो खीसो गरम करण लाइ पहुचाया वञनि था। जे सबबु बिजली बोरान घटि थियण बजाए शिदत इख्तियार करे वियो। बिजली बंदि हुजण सबबु पूरे इलाइक़े में पाणीअ जी शदीद किल्लत ऐं खोट जे करे काछेवासी दुबनि ऐं तलाउनि में जमा थियल ज़हरीलो पाणी वापराइण लॻा। कारोबार खे कापारी धक रसण सां रहवासियुनि जी ज़िंदगी अज़ाबनि में गुज़रण लॻी। डरकबाला समेत हाजी खान हीरो खान ॾांहुं वेंदड़ लाइननि ते बिजली जहिड़ो ख़तरनाक कमु सेपको अमलदारनि चंद टकनि एवज़ इलाइक़े जे सैकड़ाट नौजवाननि खे ॾियारीअ जे हिसाब सां एवज़ हवाले करे छॾियो, जेके हर वक़्तु बिजलीअ जे पोलनि ते बिजली लाइनूं ठाहींदे पिण ॾिठा वञनि था। सेपको अमलदारनि जी काछे में सालनि खां जारी हिन ज़ुल्म मां आजपे लाइ दां ऐं कयल एहतजाजनि ऐं कूकनि जो बिजली खाते वारे वज़ीर सेपको चीफ सिंध समेत ॿियनि ताईं पहुतल शिकायतुनि जो को बि अज़ालो न थी सघियो। इलाइक़े जे मीटर सारिफ़ीन वज़ीर आज़म पाकिस्तान चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट बिजली खाते वारे वफ़ाक़ी वज़ीर सेपको चीफ सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त जोई तालके ग्रेड स्टेशन खे करप्शन जो अड्डो बणाईंदड़ सेपको अमलदारनि जे करप्शन जी फौरी तौर जांच कराए काछेवासियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियूं बंदि करायूं वञनि। मोहम्मद इस्माइल गातोंग न्यूज़ डरकबाला दादू।